अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अअतैनाकल कौसर सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ज़ेरे कदम अर्शे बरी बलगल उला बिकमालिही वद शम्स खां रोशन जबी कशफत दुजा बिजमालिही। सीरत हसी सूरत हसी हसनत जमी खिसालिही। इदरीस कर तू दिल नशी सल्लू अलैहि व आलिही। वडे आवाज़ सां जेतरी जमात वेठी आ सब मोहब्बत इश्क सां मदीने वारे मथा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। माशाअल्लाह जमात तमाम घणी आ। हेड़ो जलसो हिन असांजे पूरे माता ज़िले नौशहर में मुश्किल थींदो हुजे। इश्क सां आया हो, मोहब्बत सां आया हो, वडे आवाज़ सां दिल खोले दिल भर जे मथा दुरूद पढ़ो त मुस्तफा जूं नज़रूं थियनव। वडे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि। पछाड़ी ताईं आवाज़ अचे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सद इज़्ज़त व एहतराम उलमाए ज़ीवकार हुफ़ाज़े उज़्ज़ाम सनाख़ाने मुस्तफ़ा ऐं मुझे दिलबर हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं इश्क रखण वारो सभिनी खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अवां मुझे मुस्तफ़ा सां इश्क जो इज़हार कंदे मोहब्बत वारो मुआमलो रखंदे इन ॻोठ में लाखा बिरादरी जे दोस्तन मुस्तफ़ा जो मीलाद सजायो आ। अवां मिड़नी खे साईं हाफ़िज़ शकील समेत जेके बि नसां बाह बेली हल सभिनी खे मुस्तफ़ा जे मीलाद जूं लखें करोड़े मुबारकूं हुजनि। अल्लाह अवां जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं विझंदो, अवां जे माल में औलाद में कारोबारन में बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाईंदो जो अवां हेड़ो मुस्तफ़ा जो काज सजायो आ। चओ सुभान अल्लाह। अवां जो घणो टाइम कोन वठबो। कुरान करीम जी नंढे में नंढी सूरत उन जी भी हिकड़ी आयत मां तवां जे आरो तिलावत कई आ। मुख्तसर टाइम जे अंदर कुछ गालियों अर्ज करे ऐं पंहिंजी जगह वठंदुसि। मूंखां बैद में तमाम घणा उलमा ऐं पीराने किबार मशाइख हज़रात ईंदा, उन्हनि जा खिताबात ॿुधंदव, दीदार कंदव। इंशाअल्लाह ताला अवां जूं दीदूं बि ठरंदियूं त अवां जो सीनो बि ठरी पवंदो। चओ सुभान अल्लाह। मुख्तसर गुफ्तगू कभी अल्लाह जी ज़ात इरशाद तो फरमाए, रब जी ज़ात इरशाद फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर। नंढे में नंढी सूरत आ, हर मुसलमान के याद होंदी आ, पर इन में इसरार और रमूज कहड़ा हल। अल्लाह जी ज़ात छो इन सूरत के नाज़िल फरमायो आ। इन सूरत जे नाज़िल करण में बेराज आ। मोहब्बत मुस्तफ़ा जो मामलो आ, इश्क़ मुस्तफ़ा जो मामलो आ। अल्लाह जो पंहिंजे महबूब सां प्यार आ, इश्क जो इज़हार आ। जेकॾहिं मुंहिंजे दिलबर हबीब खे दुनिया जे तख़्ते ते को दुख पहुचंदो हुयो, को रंज पहुचंदो हुयो, अल्लाह जी ज़ात अर्श तां कुरान करीम में आयतूं नाज़िल फरमाईंदो हुयो। मोहब्बत आ न सही, प्यार आ न। मोहब्बत मुस्तफ़ा सां अल्लाह जी आ।
एकड़ो काफिरा मुझे मुस्तफा करीम के तो चवे अंत मजनू माज़ल्लाह तू चरियो आ तू पागल आ मुस्तफा करीम के उन काफिरा यो तानो दिनो आ मेहणो दिनो आ मुस्तफा के गम पहुतो आ अल्लाह जी ज़ात बाबरकात कुरान करीम जे अंदर मुस्तफा जे गम के दूर करण जे लाए आयत करीम नाज़िल फरमाई रब तो फरमाए नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनेमत रब्बिक बिमजनून हथ खणी चो सुभान अल्लाह एकड़ो बियो काफिरा मुझे मुस्तफा करीम के तो चवे लस्त मुरसला तू रसूल कोनी को मुस्तफा के दिल में दुख पहुतो आ अफसोस थियो आ अल्लाह जी ज़ात बाबरकात मुस्तफा जे दुख के खत्म करण जे ला कुरान करीम में इरशाद फरमायो रब तो फरमाया यासीर वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अल्लाह जी ज़ात फरमायो हबीब परेशान थियण जी गाल काने का गम करण जी गाल काने का दुख करण जी गाल काने का इन तवा के चयो लस्त मुरसला तू रसूल नहीं पर तू त रसूलन में शान वारो मुझो प्यारो रसूल आही बेकड़े तानो दिनो आस बिन वाहिला मुझे मुस्तफा करीम के मेहणो तो दे त तू अब तर चेबो आ उनखे जेको मुनकते नस्ल हुजे जंजो नस्ल न हले पुट्रेलो औलाद न हुजे अल्लाह जी ज़ात मुझे मुस्तफा के 3 पुट अता फरमाया ऐ 4 न्याणियों अता फरमायो चो सुभान अल्लाह याद कजो घणा पुट बाबा 3 पुट ऐ 4 न्याणियों मुस्तफा करीम के अल्लाह जी ज़ात एकड़ो पुटड़ो अता फरमायो पाण दा घुरायो आ वरी बियो पुटड़ो अता फरमायो पाण दा घुरायो आ टियों पुट अता फरमायो पाण दा घुरायो आ एकड़ो काफिरा आस बिन वाइल नालो आ मुस्तफा करीम के मेहणो तो दे हबीबन करीमन जी ज़ात के तानो तो दे त तू त अब तरा तुजो पुट वारो सिलसिलो आहे कोन को तू मुल्क ते नस्ला तू केड़े किस्म जो नबी आ हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात के गम पोतो आ दुख पोतो आ मुझे मुस्तफा जी ज़ात के रब जी ज़ात इरशाद फरमायो हबीब दुख करण जी गाल काने का गम करण जी गाल काने का परेशान थियण जी गाल काने का मां रब तुझो हां तुझा बेड़ा ही पार आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अर्ज़ थे कयम द मुस्तफा करीम के उन जालिम तानो दिनो आ त तू मुनकत नस्ला अल्लाह जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए त हबीब ओ मुझा सोहना हबीब मां रब तुझो आया गलती करण जी गाल काने का परेशान थियण जी गाल काने का इन्ना आतैना कल कौसर ओ मुझा हबीब मां तोखे कौसर अता करे छड़ियो आ घणो कुछ अता करे छड़ियो आ परेशान न थी मुझा महबूब बेन सा मामलो बियो हुंदो आ तो सा बियो मामलो आ बेन जे पुटन जो सिलसिलो उनन जे पुटन मां हलंदो आ पर तो दिलबर जो सिलसिलो तुझे न्याणी फातिमा ज़हरा मां हलंदो उहा न्याणी शान वारी न्याणी जेका मुस्तफा जे दरबार में इंदी आ हबीबा उथी भी इस्तकबाल कंदा हल अम्मा फातिमा ज़हरा जे चेहरे ते चुमियूं दींदा हल हबीब मुस्तफा करीम अम्मा फातिमा ज़हरा जे वारन के सुंगंदा हल सोना वारन के छाजे करे पिया सुंगो हबीब फरमाइंदा त बियूं औरतूं दुनिया जे मिट्टी मां ठयलूं हल पर मुंजी फातिमा मुश्क जन्नत जे मुश्क मां ठयल आ मां फातिमा के सुगंधो आ मुखे जन्नत जी सुरहानी दिया अबा खातून जन्नत आहे ना अलीउल मुर्तजा ऐ फातिमा ज़हरा मा अल्लाह जी ज़ात मुस्तफा करीम जी औलाद मुस्तफा करीम जे औलाद वारो नस्ल मुस्तफा जो नसब हलायो आ होदा अलिया होदा फातिमा ज़हरा है बई शान वारा
ओ जंहिंजो आहे अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे पछाड़ी ताईं हथ मथे हुजे। ओ जंहिंजो आहे अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंखे उल तां हलणो आहे पार ओहो हथ मथे करे। मुस्तफा जी ज़ात जे औलाद जो सिलसिलो रब जी ज़ात बाबरकात मां फातिमा ज़हरा ऐं हज़रत अली उल मुर्तज़ा मां हलायो आ। रब तो फरमाए इन्ना आतैना कल कौसर हबीब बेशक असां अवां खे कौसर अता फरमाए छॾियो आ। अवां जे औलाद में कसरत आ। मुस्तफा करीम जे औलाद में जो दुनिया जे तख्ते ते ॿियो को बि एतिरो ज़ात एतिरी ज़ात अवां खे न मिलंदी जेतिरी ज़ात मुस्तफा जे बच्चन सैयदन जी मिलंदी आहे। ॾिसो अवां खे बुखारी सैयद दुनिया जे कुंड कुड़छ में मिलंदा, अवां खे जीलानी सैयद दुनिया जे कुंड कुड़छ में मिलंदा, अवां खे शिराज़ी सैयद मिलंदा, अवां खे राशिदी सैयद मिलंदा। मुस्तफा जे बच्चन जो सिलसिलो मुस्तफा जा बच्चा दुनिया जे तख्ते ते कसीर तादाद में मौजूद आहे। कौसर मां मुराद मुस्तफा जे बच्चन जी कसरत ऐं ॿियो कौसर मां मुराद आहे हौज़े कौसर जो अल्लाह जी ज़ात मिठे मुस्तफा के हौज़े कौसर अता फरमाए छॾियो आहे। मुस्तफा खां पुछियो वियो आहे दिलबर हौज़े कौसर चाहे हबीब फरमाइनि था त अल्लाह जी ज़ात मूंखे अहिड़ो त कौसर जो खूह अता फरमायो आहे, नहर अता फरमाई आहे जंहिंजो पाणी खीर खां वधीक सफ़ेद आहे, माखीअ खां वधीक मिठो आहे, मुश्क खां वधीक खुशबूदार आ। जेको हिक दफो न कौसर मां पानी पियंदो ॿीहर उनखे उञ लगंदी कान का। इन कौसर मां मुराद मुस्तफा जे औलाद जी कसरत, कौसर मां मुराद मुस्तफा जे औलाद जी कसरत, कौसर मां मुराद नहरे कौसर आ, कौसर मां मुराद मुस्तफा जे मोजज़न जी कसरत आ जो ॿियनि नबियन के अल्लाह जी ज़ात थोड़ा थोड़ा मोजज़ात फरमाया। कंहिंखे ॿ, कंहिंखे टे, कंहिंखे चार, कंहिंखे सब का वधीक मोजज़ात मूसा के अता थिया तंजो तदाद बि न वहे पर मुस्तफा जी ज़ात सरापा मोजज़ो बणजी आया। कौसर मां मुराद नहरे कौसर, कौसर मां मुराद मुस्तफा जे औलाद जी कसरत, कौसर मां मुराद मुस्तफा करीम जे मोजज़न जी कसरत ऐं चौथो कौल कौसर मां मुराद आहे मुस्तफा करीम जे इल्म जी कसरत ई कसरत। हिकड़ी ॻाल्हि हज़रत अली उल मुर्तज़ा सोने जे इल्म जी अवां अंदाज़ो लगायो त सोने अली जो इल्म केतिरो आहे त मुस्तफा जो इल्म केतिरो हूंदो। अभी फरमाता है मदीनतुल इल्म व अलीयुन बाबहा मां इल्म जो शहर आया ऐं अलीउल मुर्तज़ा उन जो दरवाज़ो आहे। हाणे इल्म जे दरवाज़े जो कमाल ॾिसो त इल्म जे शहर जो कमाल केतिरो हूंदो। मुस्तफा जे दरबार में टे शख्स हजरत अली उल मुर्तज़ा जे दरबार में टे शख्स था अचन चंदा साईं असांजो फैसलो कयो। बाबा कहिड़ो फैसलो आहे? जैसे असां वटि हे उठ हन 17 उठ असां टे ॼणा आहियूं असां में तक़सीम कयो पर ॾेढ मुन ईअं न थिए। बाबा ॿुधायो वंड करे ॿुधायो केतिरा हिसा अथव? हिकिड़े चयोसीं मुंहिंजो हिन में सरासर अधु आहे, ॿिए चयो मुंहिंजो टियों हिसो आहे, टे चयो मुंहिंजो 9 हिसो आहे। हज़रत अली उल मुर्तज़ा फरमायो त कंबर गुलाम पंहिंजे उठनि जे कतार मां हिकिड़ो उठ काए हिननि जे कतार में बीहा। हाणे फिरी 18 थिया। हज़रत अली उल मुर्तज़ा फरमायो त अध वारो केरु आहे? चयो साईं ही आहे। हाणे अधु काए न मां उहो काहे वियो। ॿिए जवाब तो जा साईं मुंहिंजो हिननि मां 6 हिसो आहे। पाण फरमाइनि था त 6 हिसो अरणनि जो 6 हिसो थींदा 3 उठ बल्कि 6 उठ। अब 6 वारो कहिड़ो आहे? मां आहियां। बाबा तूं का 6 न काया 9 ॿिए काया। बाबा टियों साईं मुंहिंजो 9 हिसो आहे। अरणनि जो 9 हिसो थींदा 2 उठ 9 हिकिड़ो काहे वियो 6 ॿियो काहे वियो 9 ऐं 6 15 पर टियों काहे वियो 17 उठ तक़सीम थी विया ऐं हिकिड़ो
में कसरत अता फरमाइया ऐं अवां खे इल्म में कसरत अता फरमाइया अवां खे उम्मत में कसरत अता फरमाइया अवां खे हर शइ कसीर तादाद में अता फरमाइया अल्लाह एड़ो कसरत वारो हबीब तो असां खे मिलियो आ इंशाअल्लाह उन खजाने मां खुटंदो कोन को असां खे वंड मिलंदी रहंदी अल्लाह जी ज़ात मुंहिंजो चवण ऐं अवां जो ॿुधण क़बूल फरमाए वमा अलैहि सुभान अल्लाह सुभान